सिंधड़ी तालुके जो शहर फुलरियूं इंतजामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबब गंदगी जे ढेर में तब्दील थी वियो आहे। गटरनि जो पानी दुकाननि अंदरि काही पवण सबब कारोबार पिणु मुतासिर थी रहियो आहे। जॾहिं त शहरियुनि मुतालबो कयो आहे त शहर मां फौरी तौर ते गंदो पानी निकाल करायो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे सिंध टाइम न्यूज़ रिपोर्टर असद शर। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तालुके सिंधड़ीअ जो सभ खां वॾी आबादी रखंदड़ शहर फुलारियूं में, जिते जेको आहे सो 15,000 खां मथे जी जेका आबादी आहे उहा हींअर उन जो जेको मेन चौक आहे, मेन बाज़ार आहे, उहा गटर जे पाणी उथलण सबबि पाणीअ जे जेको ज़ेरे आब थी वई आहे। हिते कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। गुज़िरियल 3 महीननि खां जेके 2 सेक्रेटरी आहिनि, रमदान लोडो ऐं दोदो शर, उन खे चार्ज ॾियण ऐं वठण वारे मामले ते सियासी मुदाख़लतनि सबबि जिते सेक्रेटरियुनि वटि 5-5 चार्जूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो मुलाज़िमनि खे पघार न आहिनि मिलियूं। उन हवाले सां हितां जे रवासिन सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हाल आहे अलाए कहिड़े जेको आहे सो जुर्म जी असांखे सज़ा मिले पई जो हिन शहर जे अंदरि 2 महीननि खां सफ़ाई कोन पई थिए, गटर उथलनि पिया, खाकरूब जेके अमलो आहे उनखे तनख़्वाह कोन थी मिले। हिते ग़रीब मिसकिन माण्हुनि जे छपरनि खे त ढायो वञे थो, उन्हनि खे हिकिड़े ॾींहं जो नोटिस ते जेको आहे सो उन्हनि जो तबाह कयो वञे थो कारोबार। लेकिन ही जेका हालतूं आहिनि हिन शहर जे अंदरि जेको असांजो मंज़र पेश थिए थो, हीअ जेको रोड जिते असीं दरिया जो मंज़र आहे, हिकिड़ी शाख जो मंज़र आहे। महिरबानी करे असांजी शहर जी सफ़ाई कई वञे। असांजा छपरा त किरायूं, असांजा थला पटायूं, हाणे गटरनि जो पाणी असांजे दुकाननि में अंदरि पियो वञे। असां ग़रीब रोज़ी कीअं करियूं? असांजी रोज़ी बंदि करे छॾी। महिरबानी करे असांखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे शहर जी सफ़ाई कई वञे। असां शहर जो जेको हो ग़रीब माण्हू, नंढो शहर आहे हिकिड़ो, इन खे थोरो बसि सफ़ाई खां रखियो बसि। असांजो फुलारियूं शहर हिकिड़ो बेवस ईअं सम्झो त यतीमनि जो ॾेक ॾेई रहियो आहे। 15 खां 20,000 आबादी रखंदड़ शहर फुलारियूं अॼु बुनियादी सहूलियतनि खां महरूम थी चुको आहे। तव्हांखे ॿुधायां असांजा हिते जा जेके नुमाइंदा जेके चूंडियल आहिनि, MNA MP, उन्हनि खे रिक्वेस्ट करण जे बावजूदि पोइ बि असांजो को खड़तेल न निकितो। भंगियुनि जूं पघारूं कोन थियूं आहिनि, उन्हनि जे घर में ॿार फाका कशी करे रहिया आहिनि, हू सरापा एतिजाज आहिनि। असीं अवाम हिते जी सरापा एतिजाज हूं। आख़िर असांजे फुलारी जो छा थींदो? हीउ हिकु यतीम थी चुको आहे शहर। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त फुलारियूं शहर जो जेको सफ़ाई जो अमलो आहे उन खे जल्द खां जल्द पघारूं जारी कयूं वञनि। जेके सेक्रेटरीज़ आहिनि, सियासी बुनियादनि ते हुननि जी चार्जिस जा जेके मसइला आहिनि उहे हल कया वञनि, त जीअं हितां जा माण्हू जेके आहिनि से सुकून सां कारोबार करे सघनि ऐं पंहिंजे बचनि जो जेको आहे सो गुज़र सफ़र करे सघनि। कैमरामैन जमील कुंबर सां गॾु असद शहर, टाइम न्यूज़।